मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी शरीयत जो कानून आ अन्निकाह यनअक़िदु बिल ईजाब वल क़बूल। तवज्जो कजो, ही मसलो गौर सां ॿुधजो। निकाह जा फर्ज़ आहिनि ॿ। घणा फर्ज़ आहिनि अदा? ॿ। निकाह जा फर्ज़ ॿ। उन ॿिनि मां को हिकिड़ो बि फर्ज़ रहिजी वियो त निकाह न थींदो। कहिड़ा फर्ज़ आहिनि? पहिरों फर्ज़ आहे त ईजाब, ॿियो फर्ज़ आहे क़बूल। लफ़्ज़ आहिनि अरबी जा, हाणे सिंधी में तव्हांखे सम्झाया। अवां पढ़िया हूंदो, अव्हांखे ख़बर हूंदी त जंहिं वक़्त में घोट ऐं कुंवार जो निकाह थींदो आहे त महिल हिकिड़ो वकील हूंदो आहे, ॿ शाहिद हूंदा आहिनि। उहे ॿई शाहिद वञी छोकिरीअ खां पुछंदा आहिनि, फलाणो पुटु फलाणे जो तोखे शरा मुहम्मदी में मुड़ुसु क़बूल आहे? माई चवंदी आहे हा, इहो थियो ईजाब। सम्झो था अलाए न? वरी अची पुछंदा आहिनि घोट खां, तोखे फलाणी धीअ फलाणे जी शरा मुहम्मदी में ज़ाल क़बूल आहे? हू चवंदो हा, मूंखे क़बूल आहे। त हाणे इहो आहे क़बूल, हो थियो ईजाब, हो थियो क़बूल। माई हा कई, इहो ईजाब आहे। मुड़ुस हाओ कई, इहो क़बूल आहे। इहे जेसीं ताईं न थींदा तेसीं ताईं निकाह न थींदो। 2 साल खनि थींदा, अख़बार में पढ़ियोसीं, हिकिड़ी शादी थी, ॻाइणा घुरायूं, सॼी राति शराब पीतऊं, ॻाइणनि ॻायो, ॻाए 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 सुबुह थी वियो। जंहिं महिल सुबुह थियो तंहिं महिल सुबुह जे टाइम ते कार काहे थी बीहारियो, छोकिरी छोकिरो विहारे ॻोठ वठी आहे। जंहिं महिल ॻोठ पहुता त महिल ॻोठ मां घोट जो चाचो थो चवे, निकाह त पढ़ियो सही कोन। सम्झो था अलाए न? निकाह त पढ़ियो सही कोन। कहिड़े हा बड़ा निकाह पढ़ियो सही। हाणे छा कयो? हाणे वारो बड़ा वारो उहो विया को मुला डोड़ा डोड़ा लाइ कथो वक़्तु कयो अथनि, उन मुला खे चवनि वारो निकाह पढ़ा। अब मूंखे ॿुधाए त असां मुस्लमाननि वटि ज़रूरी शइ गैर ज़रूरी ऐं गैर ज़रूरी शइ ज़रूर थी वई। जंहिं शइ जी ज़रूरत आहे, मुस्लमान जी धीअ भेण माउ अब जे हलाल थी थिए त निकाह सां या ॿिए तरीक़े सां छा सां हलाल थींदी आहे? निकाह सां। मुहम्मदी शरीयत जो ठपो लॻे थो। निकाह थो थिए, माण्हू पंहिंजी गुलाब जे गुल जहिड़ी न्याणी काहे ॾींदो आहे। अब रसूलुल्लाह जे शरीयत जो निकाह पई ॾिए, मुंहिंजी न्याणी तूं काहे वञ। इहो रसूलुल्लाह जो कानून न हुजे त केरु थो बर्दाश्त करे? मुंहिंजा भाउ अज़ीज़, हर माण्हू गयो त कंदो आहे, चओ त कुहाड़ी हणा कंहिंखे, पर रसूलुल्लाह जे शरीयत तां सिर कुर्बान, बचा कुर्बान हूंदा आहिनि। असांजो रवाज ई उल्टो आहे। ॻाइणु ज़रूरी, जलाल ज़रूरी, शराब ज़रूरी, कबाब ज़रूरी, राति जो खाइणु पीअणु ज़रूरी, घोरूं ज़रूरी, माइन जा गीच सेहरा ज़रूरी, पर मुहम्मदी निकाह जी परवाह ई कान्हे का। अल्लाह तबारक व तआला असांखे शरीयत जी सम्झ नसीब फरमाए छॾे। हाणे हिकिड़ो थींदो आहे ईजाब, ॿियो थींदो आहे क़बूल। ईजाब औरत जे तरफ़ खां, क़बूल मर्द जे तरफ़ खां। बीबी आशा जो जॾहिं निकाह पे पढ़ियूं, तवज्जो कजा मुस्लमान, हज़रत आशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन टाइम ते 8 सालनि जी आहे, 8 सालनि जी बालिग़ कान्हे का। शरा मुहम्मदी में अल्लाह पाक जो कानून आहे त नाबालिग़ न्याणीअ जो निकाह पीउ या माउ कराए सघनि था। पीउ ऐं माउ खे इजाज़त आहे, पर रुॻी माउ खे न। कंहिंजो पीउ मरी वियो आहे, माउ आहे, चाचो आहे, त पोइ माउ खे इजाज़त कान्हे का, चाचो कराईंदो। चाचो न आहे त बि माउ खे इजाज़त कान्हे का, पोइ मामो कराईंदो। पर जे मुंहिंजा इन वेझनि माइटनि मां कोन्हे त ॾाॾो कराईंदो। जेकॾहिं मर्दनि मां को बि आहे ई कोन को, पोइ मजबूरी आहे, औरत जो आख़िर में हिसो ईंदो आहे। छा जे करे भली ॼणियो आहे, निपणियो आहे, कुझु बि कयो आहे, माउ कयो आहे, पर माउ खे पंहिंजे परिणजण जी इजाज़त कान्हे का, छो त औरत बाइख्तियार न आहे, त ॿिए खे बि औरत नथी परिणाए सघे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे सिद्दीक़ा आशा जे तरफ़ खां क़बूल थो करे। हज़रत अबू बकर खां पुछियो वियो आहे, अबू बकर पंहिंजी न्याणीअ आशा जे लाइ तोखे मुहम्मद घोट क़बूल आहे? चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़ चवंदो हो, परवाने के लिए शमा और बुलबुल को फूल बसे, सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बसे। मां अबू बकर जी दिलि चवंदी आहे त माल मुंहिंजो हुजे, खपाइण वारो मुहम्मद अरबी हुजे, अखियूं अबू बकर जूं हुजनि ऐं चेहरो मुहम्मद करीम जो हुजे, वेठो दीदार कयां। धीअर अबू बकर जूं हुजनि, हिकिड़ी मुहम्मद करीम खे परणायां, पोइ जेकॾहिं उहा गुज़ारे वञे त वरी ॿी परणायां, उहा गुज़ारे वञे त वरी टीं परणायां। धीअर अबू बकर जूं हुजनि ऐं घोट मुहम्मद मुस्तफ़ा हुजे। सिद्दीक़ चयो, हाओ मुंहिंजे न्याणीअ जे लाइ जेका नाबालिग़ आहे, आशा जे लाइ मूंखे मुहम्मद घोट क़बूल आहे। हाणे औरत जे तरफ़ां सम्झो त कमु थी वियो, ईजाब थी वियो। रसूलुल्लाह वेठो आहे, घोट वेठो आहे, चओ सुभान अल्लाह। हाणे घोट खां था पुछनि, या रसूल अल्लाह, अव्हांखे आशा अबू बकर जी धीअ शरा मुहम्मदी मुताबिक़ अव्हांखे ज़ाल क़बूल आहे? नबी पाक चुप रहिया। ॿीहर पुछऊं, चुप रहिया। जंहिं महिल टियों दफ़ो पुछऊं त पाण फरमाइनि था, हा मूंखे क़बूल आहे। दुआ घुरिजी वई, निकाह थी वियो। हबीब करीम खां सुवाल कयूं कि भला
पहिरों दफ़ो हाओ न कयई, ॿियो दफ़ो हाओ न कयई, टियों दफ़ो छो हाओ कयव? राज़ कहिड़ो आहे? अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, क़ुरान कोन पढ़ियो अथव? अल्लाह क़ुरान में फरमायो आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो मुहम्मद हाओ न कोन कंदो आहे, मुंहिंजो मुहम्मद कोन ॻाल्हाईंदो आहे जेसीं ताईं मां अल्लाह जे तरफ़ खां वही नाज़िल न थींदो आहे। अवां पुछो त आशा क़बूल आहे, मां रब खे अर्ज़ु कयो मौला तुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे, इंतज़ार कयुमि। अवां हेकर पुछो ॿीहर पुछो, उन इंतज़ार में टाइम लॻो। रब वटां जिब्रील आयो, उन मूंखे ॿुधायो त रब थो चए, ओ मुंहिंजा मुहम्मद तुंहिंजे आशा सिद्दीक़ा सां तुंहिंजो निकाह मां रब अर्श मुअल्ला ते पढ़ी छॾियो आहे। अल्लाहु अकबर। नबी पाक ने सलाह फरमाया था, मूंखे देर रुगो इन जे करे थी जो अल्लाह जो इंतजार हो, रब जी मर्ज़ी आहे, पोइ जल्दी वर्दी जे देर सां वर्दी जे ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अल्लाह पाक जिब्रील रवानो कयो आहे त मुहम्मद तुंहिंजे निकाह में आशा मां अल्लाह पाक ॾेई छॾी आहे। सरकार फरमाइनि था त आशा सिद्दीक़ा अञा ॼाई कान्हे, आशा सिद्दीक़ा अञा ॼाई कान्हे। हुनजे ॼमण खां अॻु में जिब्रील अमीन मूं वटि आयो आहे, रेशमी कपिड़े में हिकिड़ी शइ मुंहिंजे आॾो अची पेश कयईं, या रसूल अल्लाह, अल्लाह पाक मूंखे मोकिलियो आहे, हिन कपिड़े खे खोले ॾिसो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, उनखे मां कपिड़े खे खोलियो, उन में अंदरि हिकिड़ी तस्वीर हुई, हिकिड़ी सूरत हुई। जिब्रील खां पुछमो, ओ प्यारा जिब्रील कंहिंजी शक्ल आहे, कंहिंजी सूरत आहे? हज़रत जिब्रील अमीन सोचे मूंखे अल्लाह पाक मोकिलियो आहे त हीअ सूरत नबी करीम खे ॾेखार, हीअ मुंहिंजे हबीब पाक जी दुनिया में बि घर वारी हूंदी त जन्नत में बि घर वारी हूंदी। इहा औरत हिन सूरत वारी रसूलुल्लाह जी दुनिया में बि ज़ाल हूंदी त आख़िरत में बि ज़ाल हूंदी। नबी से फरमाइनि था, मुंहिंजे ख़्याल में उहा केरु हूंदी अल्लाह खे मालूम आहे। जंहिं महिल आशा वॾड़ी थी मुंहिंजे निकाह में आई ऐं 9 सालनि जे 8 सालनि जी उमिरि में निकाह थियो आहे, साल पंहिंजे पीउ जे घर वेठी आहे, 9 सालनि जी उमिरि थी आहे, रसूलुल्लाह उनखे वठी आयो आहे। बीबी साहिबा खे नबी पाक ॾिठो, ॾिसण सां सरकार फरमाइनि था उहा साॻी सूरत ई जेका जिब्रील खणी आयो। अल्लाह जे हबीब जे घरवारी जो केॾो त वॾो शान आहे, ख़ुदा जो कसम आहे। हक़ जो कलमो आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हक़ीक़त में हा तव्हांजे असांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे।